सकरन रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई सिंध जे नामयार आलमदीन अल्लामा अब्दुल सत्तार अल मदनी जो आहे त शोहदाए करबला जो पैगाम हक़ ते क़ाइम रहण बातिल सां महाडू अटकाइण जिदोजहद जी अलामत आहे जेको सिर्फ़ मुहर्रम अल हराम लाइ न बल्कि हर वक़्त लाइ आहे। असां जेकॾहिं उन टिनि ॻाल्हियुनि ते अमल करियूं त दुनिया या आख़िरत ॿई संवारे सघूं ऐं उन सां ई हक़ ऐं बातिल जी सुञाणप करे सघिजे थी। हू दावत इस्लामी जे मदनी मरकज़ फैज़ान मदीना सकरन में यारीं शरीफ़ जे सिलसिले में इज्तिमा ज़िक्र हुसैन अलैहिस्सलाम खे ख़िताब करे रहियो हुयो। हिन चयो त अॼु ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त असीं दीन खे सम्झण जी कोशिश कयूं पर कंहिं आलिम बा अमल खां जंहिं मां ॿिन्हिनि जहाननि जे सरदार हुज़ूर सरवर काइनात जे दीन जी दुरुस्त ॼाण हासिल थी सघे थी। हिन चयो त जॾहिं दुरुस्त ॼाण मिलंदी तॾहिं ई पंज तन पाक जे घराणे ख़लफ़ाए राशिदीन ऐं औलिया अल्लाह जी मोहब्बत ऐं पैगाम खे सम्झी सघंदासीं ऐं उन्हनि समूरनि ॻाल्हियुनि खे सम्झण ऐं उन ते अमल करण लाइ दावत इस्लामी जो मदनी माहौल बहितरीन ज़रियो आहे। इज्तिमा में अल्लामा शाज़ेब अत्तारी, तलहा रज़ा अत्तारी, मोहम्मद शाहिद राठौड़, अब्दुल मजीद भट्टी, असलम परवेज रावल, गज़फ़र अली, सलीम राजपूत, परवेज अहमद खासकेली ऐं टाउन निगरान गुलाम नबी अत्तारी पिण मौजूद हुआ।